अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अमीर ॾिसी रहिया आहियो मेरान टीवी न्यूज़। या आहियां सायरा ज़मीर। सभ खां अॻु में हिकु नज़र ख़ासि ख़बरुनि ते। ये ऐलान उन्होंने 1 साल का, वो आपको याद होगा, 162 अरब रुपए किया था। क्रेडिट लेने की कोशिश की थी, लेकिन जब अमली एतबार पे कागजी चीज़ की है तो वो 103 अरब रुपए, और क्रेडिट वो ये ले रहे हैं कि 62% इन्वेस्टमेंट जो है वो करना चाह रहे हैं। कराची पैकेज ते वफ़ाक़ ऐं सिंध हुकूमत विच में तकरार। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब चयो आहे त वफ़ाक़ हिसो 363 अरब ऐं क्रेडिट 750 अरब जो खणे पई। ईअं न हलंदो। वफ़ाक़ी हुकूमत कराची ते सालियानो 33 अरब रुपया ख़र्च कंदी। सिंध हुकूमत 750 अरब रुपयनि जा फंड ॾेई रही आहे। इल्ज़ाम बाज़ी ऐं क्रेडिट वठणु छॾियो, कराची लाइ कमु करियो। MQM पाकिस्तान हिकु भेरो ॿीहर कराची खे धार सूबो ठाहिण जो मुतालबो करे छॾियो। ख़ालिद मक़बूल सिद्दीकी चयो आहे त कराची खे ज़िलनि जी आबादी जे बुनियाद ते धार सूबो ठाहियो वञे। कराची में एडमिनिस्ट्रेटर मुक़ामी हुजणु घुरिजे। वफ़ाक़ सिंध हुकूमत तरफ़ां मुक़ररु कयल एडमिनिस्ट्रेटर कीअं क़बूल कयो? वफ़ाक़ करप्ट हुकूमत ज़रिए तरक़ी कराइण जो फ़ैसिलो कयो आहे। वज़ीर आज़म खे 1100 अरब लॻाइणा हुआ त बल्दियाती हुकूमत ज़रिए ख़र्च करे हा। सिंध हाई कोर्ट सूबे में 4 महीननि अंदरि मकानी चूंडूं कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। इलेक्शन कमीशन तरफ़ां अदालत खे मुक़ररु वक़्त ते चूंडूं कराइण जी ख़ातिरी। इलेक्शन कमीशन चयो आहे त सिंध हुकूमत खे मुकमल डेटा ऐं नक्शा फ़राहम करे छॾिया आहिनि। इलेक्शन कमीशन जी ख़ातिरी खां पोइ अदालत दरख़्वास्त उकलाए छॾी। सिंधू दरिया जे वहकरनि में चाढ़ जो सिलसिलो जारी। गुडू बैराज ते वॾी ऐं सखर बैराज ते विचोली ॿोॾ बरक़रार। गुडू बैराज जो मथां वहिकिरो 5,48,000 क्यूसिक रिकॉर्ड। सखर बैराज जो मथां वहिकिरो 4,40,000 क्यूसिक थी वियो। कोटड़ी बैराज ते पाणी जो वहिकिरो 2,01,000 रिकॉर्ड। दरिया में चाढ़ सबब कच्चे में ॿोॾ वारी सूरत-हाल। 1000 एकड़ फसल ॿुॾी वियो। घोटकी, कशमोर, सखर, ख़ैरपुर, नवाबशाह ऐं नौशेरो फेरोज़ जे कच्चे मां माण्हुनि जी लॾ पलाण। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी 3 ॾींहनि जे दौरे ते मीरपुर ख़ासि पहुतल। बिलावल भुट्टो ज़रदारीअ जे सिम नालनि ऐं रिलीफ कैंपुनि जो दौरो कंदो। इंतिज़ामिया तरफ़ां खेसि बरसात मुतासिरनि जी इमदादी सरगर्मियुनि बाबति ब्रीफिंग ॾिनी वेंदी। रानीपुर जे मीरबहर पाड़े में हथियारबंदनि जो घर ते हमिलो। फायरिंग में पसंद जो परिणो कंदड़ जेकबाबाद वासी नौजवान अलाह ॾिनो थईं क़तल। संदसि ज़ाल फिरदौस ज़ख़्मी। कंबर वेझो ॻोठु झंझ में ज़कावती तकरार तां हथियारबंदनि फायरिंग करे नौजवान अरबेलो उर्फ़ दीदार भट्टी खे क़तल करे छॾियो। दोदापुर जे ॻोठु तालिब जखराणी में हथियारबंदनि जी फायरिंग, नौजवान अलाह बख़्श जत क़तल। फैज़गंज वेझो मेहरान नेशनल हाईवे ते लखमण स्टाफ अड बस ऐं कार में टक्कर, पीउ पुट फोत। अहमदपुर वेझो ट्रैक्टर ट्राली जे टक्कर में पोरियत नईं बेस्तड़ो फोत। काजी ख्वावर में ज़ख़्मी थियल पुलिस एहलकार इम्तियाज़ हुसैन चांडियो ज़िंदगी जी जंग हाराए वियो।